अच बिलो अच, ॾाढी बुरी ख़बर है पर ढेर सा। बस जहांगीर खान बस, बस अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहणो आहे। बिलो नथो, अल्लाह जी रज़ा ते राज़ी आहीं। इहो सॼो कम शाहनवाज़ खान आहे। पुलिस जे हथां करायो अथई ऐं तुंहिंजे सोट खे पैसा अथई। वॾेरा, मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त सोट इहो क़दम खयूं कीअं। तो तूं बि ॿार आहीं। ही सॼी रांदि शाहनवाज़ खान जी आहे ऐं तुंहिंजी ज़मीन में अखियूं अथसि। तॾहिं त तव्हां सोटरनि खे विढ़ायो अथई। वॾेरा जहांगीर खान, तुंहिंजी बि वॾी महिरबानी, जो तूं हक़ीक़त पेश कई। बाक़ी वॾेरनि खे ज़मीन मां हिकु बिस्तर न ॾींदुमि। बाक़ी रही ॻाल्हि सोट जी, हुनखे ॾींहुं पर मारंदुमि, छो त बिलो जी गोलीअ खां केरु नाहे बचियो। राणा ही कीअं बचंदो? चऊं ख़ुदा हाफ़िज़। खुदा हाफिज़ बिल्लो, खुदा हाफिज़। शायद तू वडेरन जी चाल खां वाकिफ नहीं। बाबल साईं, बाह जो भितर भोरे छॾी, असल बाह सां बाह मिलाए छॾी, राज़ में बाह। कमदार, अदा साईं जी भी चाल हूंदी इन ॻाल्हि में। शहबाज़ खान, तव्हां अदा खे अञा सुञातो किथे आहे? साईं जे ॾितो आहे बिलू पाण में न विड़िया त असां बि हुनखे मारींदासीं। तहां बस करे रुगो कम ॾिसो, कीअं थी खून जी रांदि थिए। जहांगीर खान पहाड़ आहे, पहाड़। हिन पहाड़ सां जेको टकराईंदो टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। अचो मूंसां गॾु।